अस्सलाम वालेकुम दोस्तों, बंभो न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़हद मुस्तफ़ा जोखियो। हलूं था हिन वक़्त जी अहम ख़बर जे तरफ़। नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा पिया हलूं त सकरंड लॻ ॻोठ बेगो रिंद में पोलियो जो केस साम्हूं आयो आहे, जॾहिं त 3 सालनि जे बिस्मा रिंद खे पोलियो ज़ाहिर थियो आहे। डॉक्टरनि पिणु तस्दीक़ कई आहे। मौके ते अपन में स्वेटर अच्छा, ताज उम्र घणी है बाबा? अच्छा अच्छा, ये इंदा हुआ पोलिया पानी प्यार इंदा हुआ इते कोन इंदा तेरा ने कहते हो वरी इनके नंडड़ी कहते हो इते केर को नहीं दो सा गरीब मानू मन किराओ भाड़ो करे पोसा खणी दा घुमाई नोकती दोस्त डेढ़ मनु तीन दोस्त बाबा नाम तीन दोस्त पो इनके थियो पेरन जो तो मोबलाई वटो से रोई मोबलाई के मुचो ने मुझे नंडड़ी जो रस्तो चा पोलिया तो खणी वनी सर्वर के बुराए किले अस्पताल में सरकारी में उन सा गदम के मोकला था तो उन जो मन्यालो कार्त जो मसलो हल कनो से वरी भी कोन कहता तो वरी उंडा पर किराओ भरे वस वरी तो चौथा से मोबाइल को क्लियर माउंटी आयो तीन जो गौर कयो थी नंढड़ी घड़े में पलटी थी ना इन जो कोशिश कोन करता भेणे पोलियो टीम में ते इंदी हुई बार के प्यार कोन दो सा पार करी ना तो चुका बुका सा पार खड़ी ना महीनो तीन दो तो के जो दो खत्म थी दो वो सारा ही ना अरे ना दिखे इन के नंढड़ी क्या काम थियो वरी मुजी नंढड़ी जो थियो कौन मोबाइल वट करी तो मोबाइल के साया बोलियो तो अथस पहिरें असांजे मुंहिंजी वॾे भाउ जी नंढड़ी आहे उनखे बि हिननि टुकनि जे ज़रिए हिन पोले जा टुका हिननि न पियारिया आहिनि। उहो तव्हांजे अखियुनि जे आॾो आहे, उहो माज़ूर पियो आहे, मुंहिंजा माज़ूर पियो आहे। उन खां पोइ मुंहिंजी पंहिंजी नंढड़ी आहे, बिस्मा नालो अथसि। उन्हनि जे करे 1.5 साल पहिरें हिननि पोलियो पियारियो, उन खां पोइ ख़तमु थी वियो पोलियो, वरी हिननि न पियारियो आहे। उन खां पोइ असां वरी हींअर खणी आहियूं नंढड़ी खे, महबूब इलाही चयो त हिनखे पोलियो झटको अची वियो आहे। उन खां पोइ असां अस्पताल में आहियूं। हिननि जा दॿा जेको हिते अस्पताल में वेठो आहे उनखे चयोसीं साईं हीउ मसइलो थियो आहे, त हुन चयो साईं दॿा कोन्हनि, दॿा अचनि था।